आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त दुनिया में अमुन लाइ किरदारु अदा कंदा रहंदासीं पर कंहिं बि आलमी छिकताण जो हिसो न बणींदासीं। इस्लामाबाद में मार्गला डायलॉग 2024 जी तकरीब खे ख़िताब कंदे आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो त कुझु सालनि दौरान दुनिया केतिरनि ई चैलेंजनि खे मुंहुं ॾिनो आहे। हुन चयो त ग़लति ऐं गुमराह कंदड़ मालूमात जो तेज़ी सां पकड़जणु वॾो चैलेंज आहे। दुनिया में तब्दीलियुनि सबबि गैर रियासती अंसरनि जो असरु वधंदो पियो वञे। संदसि चवणु हो त पाकिस्तान दुनिया ऐं ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ पंहिंजो किरदारु अदा करे पियो। दहशतगर्दी आलमी सतह ते हिकु गॾियल चैलेंज आहे। आर्मी चीफ चयो त आलमी सतह ते मईशत, फ़ौज ऐं टेक्नोलॉजी में बेइंतिहा तब्दीलियूं अची रहियूं आहिनि। हुन चयो त पाकिस्तान हमेशह गज़ा ऐं लिबनान में जंगबंदी जो मुतालबो कयो आहे। पाकिस्तान सदाईं आज़ाद फ़लस्तीन रियासत जे क़याम ते ज़ोर ॾिनो आहे। संदसि चवणु हो त पाकिस्तान गज़ा ऐं लिबनान लाइ इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते केतिरा ई भेरा इमदाद मोकिली आहे। जनरल आसिम मुनीर जो वधीक चवणु हो त गॾियल क़ौमनि जे अमन मिशन में 181 पाकिस्तानियुनि पंहिंजे जाननि जा नज़राना आहिनि। हुन वधीक चयो त पाकिस्तान कुदरती वसीलनि सां मालामाल आहे, मैदनी ज़ख़ीरा बि मौजूदु आहिनि। पाकिस्तान दुनिया में ज़रई पैदावार जे हवाले सां बि हिकु वॾो मुल्क थी उभरियो आहे।